वरे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि थियल सिंध काबीना जे इजलास में पूरी काबीना इलागापियल सेक्रेटरियुनि शिरकत कई। इजलास दौरान काबीना खंड ॿाहिरि मोकिलण ते पंहिंजे तरफ़ां ₹9.3 फ़ी किलो ते रियायत जी मंज़ूरी ॾिनी। उन मौक़े ते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त शुगर मिलनि खे पाबंद कयो वञे त आबादगारनि जूं गुज़िरियल साल वारियूं रहतूं फौरी तौर ते अदा कयूं वञनि, जंहिंजी ज़िम्मेवारी केन कमिश्नर ते रखी वई। वॾे वज़ीर खे ॿुधायो वियो त सिंध सरकार जी रियायत खां पोइ सिंध में हलंदड़ शुगर मिलनि खे ₹20 फ़ी किलोग्राम खंड बरामद करण लाइ मिलंदा। सिंध काबीना हिन साल 14 लख टन कणक ख़रीद करण ऐं कणक जो फी मण ₹1300 इमदादी अघु मुक़ररु करण जी पिणु मंज़ूरी ॾिनी। इजलास खे आगाही ॾींदे ॿुधायो वियो त ख़ोराक खाते वटि हिन वक़्तु 1.729 मिलियन टन कणक मौजूदु आहे ऐं 4.2 मिलियन कणक जी पैदावार जो इम्कान आहे। ख़ोराक खाते जे सूबाई वज़ीर निसार अहमद खोड़े जो चवणु हो त कणक जी मक़ामी ज़रूरत 9 लख हूंदी आहे। ख़ोराक खातो हिन साल 3 लख टन ॿाहिरि मोकिलणु चाहे थो, पर वफ़ाक़ी सरकार छूट जो ऐलान न पई करे। सिंध काबीना जे इजलास में हाइड्रेंट्स हलाइण लाइ नवां कानून ठाहिण जी मंज़ूरी ॾिनी वई। इजलास खे आगाही ॾींदे ॿुधायो वियो त नई कानून साज़ी खां अॻु हाइड्रेंट्स 1996 जे पुराणे रूल्स ते हलंदा हुआ, जॾहिं त गवर्नमेंट कॉलेज हैदराबाद खे यूनिवर्सिटी जो दर्जो ॾियण जो पिणु फ़ैसिलो कयो वियो। इजलास दौरान सिंध असेंबली मां मंज़ूर थियल न्यू कैपिटल पावर प्लांट्स सब्सिडी रूल्स 2017 लागू करण जी पिणु मंज़ूरी ॾिनी वई। वॾे वज़ीर जो चवणो हो त जेका बि कानून साज़ी थिए थी उन जा रूल्स वक़्त सिर ठाहिया वञनि। शब्बीर लाशारी, सिंध टीवी न्यूज़, कराची।